अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा वेरी जी अपडेट सां हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। त तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पंहिंजा वेरी जेको आहे त सुभाणे जेको आहे स्टार्ट थियण लाइ वञी रहियो आहे दोस्तों। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सुभाणे जेको आहे त 1 डिसंबर आहे ऐं सुभाणे 7 वॻे हीउ ड्रामो जेको आहे त ऑन एयर थींदो दोस्तों। ऐं हीउ ड्रामो जेको आहे त वॾी लेवल जो ड्रामो आहे दोस्तों। हिन में तव्हां एक्टर ॾिसी रहिया आहियो, स्क्रीन ते तव्हांखे तस्वीरूं नज़र ईंदियूं हूंदियूं दोस्तों। त हिन में एक्टर जेको आहे त हिक खां हिकु आहे दोस्तों ऐं तमामु बहितरीनु तरीक़े सां चौधरी एलियस करे हिन खे जेको आहे त ठाहियो आहे। ऐं तव्हांखे भरपूर गुज़ारिश थी कजे त हीउ ड्रामो जेको आहे त हिन जो हिकु एपिसोड बि मिस न कजो। हीउ सुभाणे तव्हांखे सुभाणे राति 7 वॻे ॾिसण लाइ मिलंदो दोस्तों। ऐं तव्हांखे हीउ ड्रामो ज़रूरु ॾिसणो आहे ऐं कमेंट सेक्शन में जेको आहे त ॿुधाइणो आहे त हिन हिकु एपिसोड में तव्हांखे केतिरो मज़ो अचे थो ॾिसण में दोस्तों। त हीउ ड्रामो सुभाणे 1 डिसंबर आहे, 1 डिसंबर आहे दोस्तों। सुभाणे तव्हांखे 7 वॻे राति जो ॾिसण लाइ मिलंदो पहिरियों एपिसोड दोस्तों। ख़ुदा हाफ़िज़, सिन सलामत, साथ सलामत। वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो जी अपडेट सां गॾु दोस्तों।